लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि वियतनाम जे गादी वारे शहर हनोई में रहंदड़ जनाब रफ़ीक मंगी साहब। ऐं रफ़ीक मंगी साहब सां असां तय कयो त हू पंहिंजी ज़िंदगी में जिन चइनि वॾनि शहरनि में रहियो आहे उन में हैदराबाद, कराची, बैंकॉक या थाईलैंड ऐं पोइ वरी अॼु पाण ॻाल्हाईंदासीं हनोई। ऐं मंगी साहब खां असां पुछणु चाहींदासीं त हनोई शहर जिन 1975 में आख़िरी आज़ादी वरिती आहे ऐं वियतनाम हिकिड़ी लगातार जदोजहद करे 3 साम्राज्यनि खां आज़ादी वठण लाइ 100 साल जेका झेड़ो कयो, उन 100 सालनि जे झेड़े खां पोइ जंग सटियल उन बहादुर अवाम जे उन मुल्क जो हाल छा थियो आहे, उहो कीअं आहे, इन लाइ अॼु मंगी साहब सां ॻाल्हाईंदासीं। मंगी साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम डॉक्टर साहब। मंगी साहब, हाणे माइक तव्हांजे हवाले आहे। हनोई शहर जे बारे में असांखे ॿुधायो सही त तव्हां अॼु खां 2-3 महीना अवल जीअं ई डेवलपमेंट सेक्टर जी हिकिड़ी नौकिरी जे सिलसिले में हनोई पहुतव, हनोई छा थियो ॾिठो अथव? बेसिकली वियतनाम जेको आहे सो हनोई त हाणे वियो आहे, पर वियतनाम मां जॾहिं बैंकॉक में पढ़ंदो हुउसि, जीअं पाण ज़िक्र कयोसीं, त उन दौरान मुंहिंजा 2 क्लासमेट हुयूं वियतनामी। उहे ॾाढो असां जेको आहे सो हूंदा हुआसीं हुते स्टूडेंट लाइफ जेको आहे सो उन्हनि जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। त उन्हनि चयो त तूं वियतनाम अचु। मूं चयो आहे वियतनाम ईंदासीं हिकिड़े शर्त ते, त तव्हां मूंखे जनरल ज़ाब सां जेको आहे सो मिलरायो। अच्छा, मां ॿुधंदड़नि खे ॿुधायां त साईं जंहिंखे जनरल ज़ाब थो चए न, इहो वियतनाम में जनरल ज़ाब था चवनि, सिंधीअ में असां जनरल जियाप या जनरल गियाप था चऊं। सही। ऐं नंढे कंद जो फ़ौजी जनरल हो, वियतनामी हो, ऐं जंहिंजे कुलनि ते इहा ॻाल्हि रखियलु आहे त फ़ौज में जे जनरल जियाप न हुजे हा त अमेरिका खे शिकस्त न अचे हा। जी, जनरल ज़ाब। सो हुननि चयो त इहा ॾुखी ॻाल्हि आहे। हा। पोइ वरी उनखे 15-16 साल गुज़री विया, ख़बर ई कान पई, ऐं वरी पोइ हनोई जेको आहे सो पहुची वियासीं। पोइ त जियाप बि गुज़ारे वियो? हा, उहो बि गुज़ारे वियो। उहो मुंहिंजे ख़्याल में त 5-7 साल थिया अथसि गुज़ारे वियो। त उहो सिलसिलो ई रहियो, ही वरी सिलसिलो ई ॿियो थी वियो जॉब जो। त हनोई हिकिड़ो माना ओल्ड सिटी आहे वियतनाम जो, ऐं कैपिटल रहियो आहे तक़रीबन काफ़ी सालनि खां, काफ़ी डिकेड्स खां जेको आहे सो कैपिटल रहियो आहे। ऐं वियतनाम खे जेकॾहिं असां ॾिसूं त उन में हिकिड़ी डिघी फ़तील आहे, ऐं जंहिंमें जेको आहे सो हू चवंदा आहिनि त जीअं एस अखर आहे सिंधी ऐं अंग्रेज़ी वारो, उन वांगुरु आहे। हेॾां जेको आहे सो लाउस ऐं जेको सरहद हिकिड़ी मिलेसि थी लाउस सां, नॉर्थ में जेको आहे सो चाइना, पोइ लाउस, पोइ साउथ में वरी मिलेसि थी कंबोडिया, ऐं बाक़ी जेको हुनजो हिसो आहे ॿियो, उहो सॼो जो सॼो समुंड आहे। कहिड़ो समुंड आहे इहो? इहो मुंहिंजे ख़्याल में त इनखे पैसिफिक समुंड था चवनि, या हाणे पर्टिकुलर नालो हिन वक़्तु मूंखे नथो अचे। एनीवे, सो उहो आहे। त उन में जेको नॉर्थ आहे उहा पहाड़ी ऐं समुंड, इहो बाहे पहाड़ बाहे समुंड आहे, ऐं जेको साउथ आहे उहो वरी ट्रॉपिकल आहे, जीअं जेका वेदर हुनजी जेका आहे गरम आहे, ऐं जेको जीअं बैंकॉक जी या कंबोडिया जी, इन जी जेको आहे सो इहे जेके ट्रॉपिकल एरियाज़ आहिनि ओड़ी आहे। त हनोई हिकिड़ो, हनोई में 4 सीज़न थियनि थियूं, जीअं असां वटि जेको आहे सो सिंध में थियनि थियूं। ऐं हनोई जेको वॾियूं बिल्डिंग्स बि आहिनि, पर हूअं जेको आहे सो फैलियल हिकिड़ो जेको आहे पखेड़ में घणो आहे। ऐं उते बेसिकली इनखे जेको डेवलप कयो उहो फ्रेंच डेवलप कयो तमामु घणो। ऐं फ्रेंच वरी उन्हनि में जीअं स्ट्रीट जा नाला ऐं स्ट्रीट्स बि कोन हूंदियूं तंहिं दौर में, पर हुननि अची उन्हनि खे जेको आहे सो नाला रखिया, स्ट्रीट्स जा नाला रखिया, स्ट्रीट मार्केट जा जेके आहिनि सो नाला रखिया, कुझु फ्रेंच जेको आहे सो नाला रखिया, कुझु जेको आहे सो वियतनामी नाला रखिया। ऐं ईअं हाणे उनखे हिन वक़्तु जेको आहे सो ओल्ड क्वार्टर था उनखे सम्झनि, चवनि ओल्ड क्वार्टर। उन में वरी जेके पुराणा सफ़ा क़दीम ॾिसंदो, उते हाई राइट्स जी बि इजाज़त न आहे, ऐं उते उन्हनि जेको आहे सो उन में रेस्टोरेंट्स आहिनि। अवां था चओ त हनोई शहर जे डाउन टाउन में पुराणी जेके बि अॾावतूं आहिनि, जंहिंखे तव्हां जीअं कोरंगी में असां वटि 100 क्वार्टर्स आहिनि,
तीअं ही ओल्ड क्वार्टर्स आहिनि, पर उन्हनि ओल्ड क्वार्टर्स जे भरिसां का बि हाई राइज जी घण माड़ जी इजाज़त न आहे। बिल्कुलु न। अच्छा। ऐं उन्हनि खे तव्हां ॾिसंदो त जेको ॿाहिरियों स्ट्रक्चर हूंदो उहो जेको आहे सो इहो हू हूंदो ओल्ड, तव्हांखे लॻंदो अंदरि वेंदो त वरी पोइ हुनखे जेको आहे सो रेस्टोरेंट्स ऐं इहे जेके आहिनि सो ठाहिया आहिनि। ऐं हनोईअ में तक़रीबन जेको आहिनि सो 200 नंढियूं ढंढूं आहिनि। वरी पोइ उन्हनि खे हिननि जेको आहे सो छा कयो आहे जो वॉकिंग ट्रैक ठाहिया आहिनि ऐं जिम्स, ओपन जिम, माना जेको बि अचे जेको आहे सो करे हलियो वञे। ऐं इहे हज़ारनि मां आहिनि। मिसाल जे चपे चपे ते सिंधीअ में चइबो आहे त उते जिम्स आहिनि जेको शाम जो अचे माण्हू जेको आहे उन ते एक्सरसाइज़ कयूं ऐं हलियो वञे। पोइ इन्हनि ढंढुनि ते वरी जाम आहिनि। साइकिलूं उते ॾिठव? साइकिलूं तमामु घणियूं, सुबुह जो सवेर जेके आहिनि सो साइकिलूं बि हलंदियूं आहिनि ऐं मोटर बाइक घणियूं, छाकाणि जो पुराणो शहरु आहे ऐं उन में जेको आहे सो स्ट्रक्चर में तब्दीलियूं नथियूं अची सघनि। ऐं यस, त हुननि जेको आहे सो मोटर बाइक ऐं इन जो तमामु घणो वाहिपो ऐं हिकिड़ो रश वारो एरिया आहे। हनोई सिटी कंजस्टेड सिटी जेको आहे सो आहे, छाकाणि जो पुराणो आहे उनखे जेको आहे सो का तब्दीली। उते ट्रैफिक जो धुओं घटि आहे? ट्रैफिक जो धुओं आहे, बिल्कुलु आहे। छा मां आयो? उहो इन्हनि बसुनि ट्रकुनि इन्हनि मां जेको आहे सो मोटर बाइक्स ऐं इन्हनि मां। अच्छा। यस, हा। पर बरसाति घणी थी पए त उनजो शायदि असरु जेको आहे सो घटिजे थो। मौसम घणे में घणी केसि ताईं अचे गर्मी? मौसम जेको आहे गर्मी तक़रीबन माना अंडर 40 आहे, पर छाकाणि ह्यूमिडिटी घणी आहे त उन करे उहा उनजी फील वधीक आहे। हा। ऐं सर्दी बि ईअं आहे त का 7 डिग्री 8 डिग्री ताईं अचे थी। अच्छा। पर उन दौरान 0 ते बि अचे थी कॾहिं कॾहिं, पर इहो उनजो बि इहो आहे त ह्यूमिडिटी तमामु घणी आहे। बरसातूं थियूं थियनि त उन्हनि जी फील घणी आहे। इहो जेको आहे सो। ऐं उतां जे सिके जो नालो छा आहे? डोंग, वेटनामी डोंग। अच्छा। हा। उन डोंग जो ऐं असां वारे ऑनरेबल पाकिस्तानी रुपए जो क़दुरु छा आहे? हाणे इहो मूंखे वरी कुझु मुल्कनि में ऐं जेको ख़ुशूसन हिन में वियतनाम में रहंदे इहो पियो आहे त हाणे सिको त असांजो रुपए जो वैल्यू त घणो आहे। मुंहिंजे ख़्याल में 1 रुपए में तक़रीबन 150-200 डोंग जेके आहिनि सो ईंदा। पर जेको आहे सो वरी करंसी हुननि जी स्ट्रांग आहे मार्केट में, जेको इंटरनेशनल मार्केट जेको हूंदो उहो हुननि जी स्ट्रांग आहे। माना $1 में घणा डोंग? $1 में तक़रीबन 2300 डोंग आहे। 2300? हा, तक़रीबन। हा। माना असां इन मां मतिलबु इहो सम्झूं त 220 रुपया बराबरि आहिनि 2300 डोंग जे। जी जी, ईअं थियो न? जी जी। माना उन्हनि जी 2300 न, 23,000। 23,000? हा, सॉरी। हा, 23,000। अच्छा अच्छा अच्छा। हा। अच्छा, हाणे जेको हनोई आहे, हा हा, उहो आहे गादी जो शहर। सही। हुनजी आबादी घणी हूंदी? हनोई जी आबादी 7 मिलियन। 70 लख? 7 मिलियन, हा, 7-8 मिलियन तक़रीबन। ऐं उते तालीमी इदारा कहिड़ा ॾिठा अथव? तालीमी इदारा उते तमामु सुठियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, छाकाणि जो मुंहिंजो घटि आहे पर जेके आहिनि सो तालीमी, पर उते कुझु इंग्लिश जेको आहे सो आहिनि। मिसाल अमेरिकन इंस्टीट्यूट आहे, ब्रिटिश काउंसिल आहे, सिंगापुर जी जेको आहे सो हिकिड़ा कॉलेजिस आहिनि, तमामु घणा आहिनि। ऐं वियतनाम जूं पंहिंजूं तमामु सुठियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि। तइलीम हू वियतनामी में था ॾियनि ऐं यंग जनरेशन अंग्रेज़ी सिखे थो। पंहिंजी ॿोली में पढ़नि था, ॼट चइबा। हू त इहो तमामु जेको आहे सो असां मुंहिंजे ख़्याल में त हू ॼट न आहिनि, हू त समझदार माण्हू आहिनि जो हर का शइ पंहिंजी ॿोली। मिसाल मोबाइल जो बि पंहिंजो नालो, डॉक्टर जो पंहिंजो नालो, साईं हर जेको आहे सो माण्हू इन जो जेको आहे सो हुननि पंहिंजा नाला रखिया आहिनि ऐं जेको आहे सो ॿोलीअ खे पंहिंजे खे मज़बूत कयो। ॿोली जा इदारा हूंदा न जेके कमु कंदा हूंदा? ॿोलीअ जा इदारा बि आहिनि, पर ॿियो मूं पुछा मिसाल जेके दुनिया जा तमामु बेस्ट सेलर इंटरनेशनल बुक्स आहिनि, उहे ट्रांसलेट जेको आहे सो तव्हांखे हुन में मिलंदा, वियतनामी में मिलंदा। त अंग्रेज़ी पढ़ण जी ज़रूरत ई हुननि खे कोन्हे। माना हुननि जा तर्जुमे वारा माण्हू आहिनि तमामु घणा। ऐं मूं पुछा कई, हुननि चयो त कुझु गवर्नमेंट करे थी, पर कुझु वरी पब्लिशिंग हाउसिस था कनि। शराब उते आहे? हा, शराब जाम आहे, शराब तमामु। हा, बियर?
बियर वाइन ऐं बियर तमामु घणो आहे गुटको आहे गुटको कोन्हे सोपारी सोपारी बि कोन ॾिठी मैनपुरी बि कोन्हे माओ बि कोन ॾिठो माना इहे इन्हनि खां महरूम इन्हनि खां महरूम हा अच्छा हाणे उते तव्हां वापार या वियतनाम ही जीअं मूं सवेर ॿुधायो 100 साल जापान सां फ्रांस सां पोइ आख़िर में अमेरिका सां विढ़ियो अमेरिका त उन जहिड़े ते फिल्मूं बि ठाहियूं सही ऐं अमेरिका में चवंदा आहिनि त असांजे लाइ इहो वियतनाम हर वक़्तु रसंदड़ या ताज़ो ज़ख़म आहे जंहिंमां रतु वहंदो थो रहे सही सही ऐं उहो वियतनाम चाचा होचीमन साहिबु जेको आहे उहो सभु उन करे ॾेखारियो पोइ वियतनाम जी मईशत छा आहे वियतनाम जी दुनिया में जेको फास्ट ग्रोइंग कंट्री आहे फास्ट उहो वियतनाम आहे हिन वक़्तु तेज़ी सां तेज़ीअ सां उभरे थो ऐं वियतनाम खे जेको कुझु जेके मूं आर्टिकल्स पढ़िया आहिनि या बुक्स पढ़िया आहिनि त उहे चवनि था त इहो इकोनॉमिकल मेरिकल आहे जो हुननि वार मां ऐं इन मां ऐं एतिरी जेको आहे सो तरक़ी कई आहे ऐं माना इहो मौजूदो आहे अहिड़ियुनि हालतुनि मां निकिरी उभरी जेको आहे सो विया ऐं हुननि जेको आहे सो हर शइ में मिसाल गारमेंट में कॉफ़ी में जेको आहे सो चांहि में साईं इलेक्ट्रॉनिक्स में साईं जेको आहे सो इन में सी फूड में ऐं हर शइ में जेको आहे सो हू अॻिते आहिनि तव्हां हाणे काफ़ी मां हिते मिलियो बि आहियां दोस्तनि सां उन्हनि चयो त जेका बि तव्हां इलेक्ट्रॉनिक जी शइ ॾिसंदो लिखियलु हूंदो मेड इन वियतनाम जेका बि तव्हां शर्ट पाईंदो उन में लिखियलु हूंदो वियतनाम मेड इन वियतनाम ऐं सॼियूं इंटरनेशनल ब्रांड्स जेके आहिनि शूज़ जूं इन्हनि जूं उते आहिनि केतिरी इहा एक्सपोर्ट कंदो हूंदो साल में जेको लास्ट माना 2000 जी आहे 2021 जी 2021 जी 2021 जी उन्हनि जेको एक्सपोर्ट कई आहे 366 या 67 बिलियन डॉलर्स एक्सपोर्ट कई आहे कोविड जे ज़माने में माना तक़रीबन 7 खरब हा न मूंखे हाणे इहो 337 बिलियन डॉलर्स जेके आहिनि सो उनजी एक्सपोर्ट कई आहे ऐं हिन वारे जेको 2000 छाकाणि जो हाणे हालतूं जेके आहिनि सो बहितर आहिनि त हिन वारे हुननि जो जेको टारगेट आहे उहो 800 जेको आहे सो बिलियन डॉलर्स जो जेको आहे सो एक्सपोर्ट जो टारगेट आहे माना तक़रीबन 10 खरब जेको आहे सो 8 इहे 100 खरब थिया तक़रीबन मूंखे हा इहो कैलकुलेशन हाणे तव्हां 70 खरब था त जेकॾहिं 3 दफ़ा अहिड़ी एक्सपोर्ट पाकिस्तान जी थिए त कर्ज़ लही वञेसि बिल्कुलु कर्ज़ लही वञे ऐं ॿी ॻाल्हि तव्हां वियतनाम कर्ज़ खणंदो हाणे थी सघे थो खणंदो हुजे पर ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हिन वारे असांजी छाकाणि जो जंहिं ऑर्गेनाइज़ेशन में मां कमु थो कयां त हर साल जेको आहे सो इवेल्युएशन थींदी आहे सैलरीज़ ऐं इन्हनि जी त हाणे छाकाणि जो डॉलर वियतनाम ॾोंग जे हिसाब सां किरियो आहे अच्छा यस हा त हुननि चयो त जेको आहे सो सदाईं ईअं कंदासीं त जेकॾहिं उहो वियतनाम ऐं ॾोंग जे हिसाब सां जेकॾहिं तव्हांखे सैलरी ॾींदासीं त पोइ इहो तव्हांजी सैलरी घटाइबी छाकाणि जो डॉलर कन्वर्जन में पोइ हाणे उन्हनि उनखे फ्रीज़ कयो आहे त जीअं जेको आहे सो इम्पैक्ट जेको आहे सो न पए आईंदा माना हाणे फ्रीज़ कयुनि जंहिंजी जेतिरी सैलरी हुई हाणे उन खां ॾोंग में जेको आहे सो स्टार्ट थींदी छाकाणि जो इहो मसइलो थो थिए जो कॾहिं किरे थी कॾहिं जेको आहे सो वधे थी त हिन वारे जेकॾहिं हू इहो पुराणी स्ट्रेटेजी ते अमल कंदा त माण्हुनि जूं सैलरीज़ जेके आहिनि सो घटाइणियूं पवनि उते भला जहिड़ा आहिनि जहिड़ा मां न्यूज़ पढ़ंदो आहियां न्यूज़ पेपर्स हूंदा आहिनि पर तमामु घटि हा अच्छा माण्हू पढ़ियल केतिरो परसेंटेज माण्हू 96 आहिनि या 97% आहिनि ऐं इहे फिगर्स बि पुराणियूं अथव जेके आहिनि सो छोकिरियूं त घर में रखंदा हूंदा न न्याणी ॿार आहे हा बिल्कुलु छोकिरियूं घर में हूंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो पाकिस्तान वांगुरु उहो सिलसिलो कोन्हे को
ऐं मुंहिंजे ख़्याल में त उते को फ़र्क़ु ई कोन्हे, औरतुनि ऐं मर्दनि जो को फ़र्क़ु ई कोन्हे। पोइ वेल्डिंग बि औरतूं कनि, महिनत महिनत ॿई कनि, माना को कमु कोन्हे जेको आहे सो जंहिंमें इहो आहे त भई हीउ औरतुनि जो कमु आहे, हीउ मर्दनि जो, माना इहा ॻाल्हि आहे ई, इहा ॻाल्हि आहे ई कोन। ऐं को बि माण्हू कोन्हे जेको कमु न करे। अच्छा, औरत हुजे, मर्द हुजे, पोड़ो हुजे, पको हुजे। और जेकॾहिं फ़र्ज़ु कयो का औरत मर्द जेको आहे या औरत पोड़ी हूंदी, पोइ कुझु न कुझु रखियूं वेठी हूंदी, जेके आहिनि सो इहे पाइनएपल रखियूं वेठी हूंदी, जूसिस रखियूं वेठी हूंदी, ऐं जेको आहे सो जीअं उहे केरु वठनि। भला उते पुलिस, रेंजर्स या ऑफिसर उन्हनि जो ॾिठो त को फ़र्क़ु हुजे माण्हुनि खां? पुलिस जो कानून सख़्तु आहे उते, ऐं पुलिस ॾिसंदा आहियूं पर घटि ॾिसंदा आहियूं। अच्छा, हरू भरू एतिरी घणी जेको आहे सो ईअं जिते ऑफिसरशाही न आहे। ऑफिसरशाही आहे बि, पर उहे जेके मुंहिंजो मोस्टली गवर्नमेंट सां कमु आहे, त उन में हिकिड़ी मूं ॻाल्हि ॾिठी आहे त जॾहिं असां उन्हनि सां ऑफिसरनि सां या गवर्नमेंट जे मुलाज़िमनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, समझदार माण्हू आहिनि, ऐं जेको आहे सो उहे जेके प्रेज़ेंटेशन ॾींदा आहिनि, जेके आहिनि सो डिस्कशन्स कंदा आहिनि, त उहो उन्हनि जी जेका आहिनि सो समझदारी वारी कंदा आहिनि। ऐं ऑफ़िसनि में हिकु ॿिनि ऑफ़िसनि मां वियो आहियां त उहे ऑफ़िसूं ॾाढियूं वेल ऑर्गेनाइज़, डेकोरेटेड, ऐं जेको आहे सो तमामु अपडेटेड आहिनि। वॉशरूम्स तव्हां वेंदो यूज़ कंदो त बहितरीनु जेको आहे सो लॻंदा, हितां वांगुरु न लॻंदा जीअं तव्हां असांजी सेक्रेटरेट में वञो फ़र्ज़ु कयो त तव्हांखे जेको आहे सो मज़ो न ईंदो। वॉशरूम खे ताला हूंदा, या वरी हिकिड़ो साहब जो हूंदो, हिकिड़ो हुन जो हूंदो, त ईअं हुते न आहे। हुते जेको आहे सो सिस्टम सां ऐं ॿियो फ़र्क़ु एतिरो कोन्हे, माण्हू तव्हां कंहिंसां कुझु बि ॻाल्हाए सघो था। ऐं ॿियो तबक़ाती फ़र्क़ु केतिरो आहे? तबक़ाती फ़र्क़ु मूं न ॾिठो आहे एतिरो, छाकाणि जो जेकॾहिं को मज़दूर बि आहे, उहो बि जेकॾहिं साॻे रेस्टोरेंट में वेहे ऐं उहो त को उते फ़र्क़ु महसूसु ई कोन थींदो आहे त हीउ पैसे वारो आहे या न आहे पैसे वारो। बेसिकली इहो फ़र्क़ु महसूसु न थींदो आहे। हूअ मंगी साहब पैसे वारा माण्हू थोरा हूंदा न उते? न, हुननि जो बिज़नेस कम्यूनिटी जेको बिज़नेस एॾो वधायो आहे न, त उन में हुननि काफ़ी उहो माना वॉल्यूम वधियो आहे। अच्छा, ऐं जनरली हिननि जे एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट ते भला पोइ टैक्स जो सिस्टम उते माण्हू टैक्स ॾियनि? हा, टैक्स आहे बिल्कुलु, जेको आहे सो टैक्स सिस्टम आहे। मिसाल जेको आहे सो सैलरीज़ ते इन ते टैक्स ऐं सोशल सिक्योरिटी इहे ॿई कटींदा आहिनि। अच्छा, ऐं सोशल सिक्योरिटी असां वटि जीअं पेंशन आहे, पर उते वरी सोशल सिक्योरिटी आहे, उहो हर माण्हू जे लाइ आहे। त जेको आहे सो जेको बि माण्हू आहे उहो सोशल सिक्योरिटी ॾींदो, पोइ जॾहिं 60 सालनि खां मथे थींदो त वरी उनखे वापसि जेको आहे सो मिलंदी। उहा फ़िलहालु ॼण त उहो इन्वेस्ट थो करे पार्ट्स में थो करे। पोइ सरकार उन टैक्स जी मद में माण्हुनि जी ख़िदमत करे थी? हेल्थ आहे, एजुकेशन आहे, उहा बहितरीनु जेको आहे सो रोड रस्ता, पाणी ऐं सफ़ाई सुथराई, अमन, इहे जेके आहिनि सो जीअं असां हिते टैक्स ॾियूं था, असां त गप थी मिले। हा, गप थी मिले। ऐं हाणे इहे सभु ख़बरूं कयव, हा, हाणे हनोई ते ॻाल्हायो। सही। त हाणे हनोई, मां इहो ॿुधायो तव्हांखे त हनोई हिकिड़ो क्लासिकल शहर आहे उन्हनि जो, थोरो कंज़र्वेटिव आहे ॿियनि शहरनि खां, ऐं स्पेशली साउथ जे भेट में। ऐं हनोई में हिकिड़ो त घणियूं ॾंढूं आहिनि, तमामु घणा जेके आहिनि सो वण आहिनि, पार्क आहिनि, ऐं जेको आहे सो रेड रिवर आहे, उहा उतां विच मां थी लंघे, ऐं उन ते जेको आहे सो ही रेस्टोरेंट ऐं इहे जेके आहिनि सो इहो आहिनि। ऐं हनोई मंगी साहब, इहा रेड रिवर तिब्बत खां थी हले न? रेड रिवर चाइना खां थी अचे। तिब्बत, पोइ चाइना, पोइ हेॾे हिमालय जे। मूं पुछियो उतां जे माण्हुनि खां त हिन जो नालो रेड रिवर छो आहे? चई हिकिड़े अरसे में, माना हिकिड़ो पीरियड ईंदो आहे जो इन जो पाणी ॻाढ़ो हूंदो आहे। अच्छा, यस, हा, इन करे इनखे जेको आहे सो रेड। ऐं उहो ॻाढ़ो छो हूंदो आहे? उहो चवनि था त या त को अहिड़नि जबलनि मां थो गुज़रे, मिनरल्स, या मिनरल्स, उहो त सदाईं गुज़रंदो हूंदो न, पर उहो जॾहिं घटिजे थो या छा आहे, त हिकिड़ो पीरियड आहे जॾहिं उहो जेको आहे सो रेड हूंदो आहे। हूअं रेड न हूंदो आहे, लुड़ो पाणी आहे, ऐं सदाईं वहंदड़ ॾिठो आहे उनखे। असां उन खां गुज़रंदा आहियूं त वहंदड़ ॾिठो आहे।
हिकिड़ो वियतनाम जेको इंसानी तारीख़ में वॾे में वॾी फ़ौजी लड़ाई कई आहे, जंहिं ते किताब लिखियल आहिनि ऐं जिते ही वियतनामी कम्युनिस्ट फ़ख्रु करे थो, 1954 वारी डेन बेन फू। तव्हां उते वियो डेन बेन? यस, मां डेन बेन फू ते वियुसि ऐं मां उन ते उहो किथे आहे? उहो डेन बेन फू जेको आहे सो बेसिकली डेन बेन प्रोविंस आहे ऐं उन्हनि जो शहर जेको आहे सो डेन बेन फू आहे। हनोई खां घणो परे आहे? हनोई खां हूअं इहो घटि परे आहे, पर छाकाणि जो पहाड़ी रस्तो आहे त तक़रीबन 1.5 कलाक जी फ्लाइट आहे। हूअं 7-8 कलाक लॻनि था, छाकाणि जो इहो पहाड़ी रस्तो आहे। पोइ उते वियो, छा आहे उते? उते हिकिड़ो त उहो जीअं नॉर्दर्न पहाड़ी जेके आहिनि सो इलाइक़ा थींदा आहिनि, उहे वण घणा, पहाड़ जबल ऐं इहे माण्हू रहनि था बिल्कुलु। ऐं उहो हिननि जो सरसब ऐं शादाब जेको आहे सो इलाइक़ो आहे। अच्छा। जिथे जेको आहे सो सम्झो त उते जो राइस, उतां जो कॉफ़ी, उतां जी जेके आहिनि सो इहे जेके फसल थियनि था उहे हिते, ऐं हिननि जो वियतनामियुनि जो चवणु आहे त उहो ई सबबु बणियो हो त फ्रेंच उनखे जेको आहे सो कब्ज़ो कनि। ऐं पोइ उते हिकिड़ी पहाड़ी आहे A1 हिल जंहिंखे था चवनि, ऐं उहो जेको आहे सो A1 पहाड़ी ते फ्रेंच जेके आहिनि सो पंहिंजा अॾा क़ाइमु कया। ऐं उहा हिकिड़ी अहिड़ी पहाड़ी आहे जो उन खां तव्हां सॼो इहो इलाइक़ो जेको आहे सो ॾिसी सघो था। पोइ वरी जेको आहे सो उते हिननि पंहिंजा अॾा सुरंगूं इहे जेके आहिनि सो क़ाइमु कयूं ऐं हिननि खे जेको आहे सो वार स्टार्ट थी, जेका उहा ही 1954 वारी, पर बदकिस्मतीअ सां ख़ुशकिस्मतीअ सां हिननि जेको आहे सो फ्रेंच खे शिकस्त ॾिनी। ऐं तारीख़ जो हिकिड़ो वॾो रिकॉर्ड, तारीख़ जो वॾो रिकॉर्ड जेको आहे सो, छाकाणि जो मां जॾहिं पढ़ियो उन ते उन ते त जनरल ज़ाब जेको आहे उन चयो त असांखे 2-3 चैलेंजिस आहिनि। हिकिड़ो त असांखे असां जेके वार जा एक्सपर्ट आहियूं उहे हूं राताहन ॾियण वारा, राति जेको आहे सो जीअं रातिनि जो छापा हणण वारा, इहो असांखे आर्टिलरी ऐं जेको आहे सो हिन सां एयर स्पेस सां विढ़ण जो तजुर्बो कोन्हे को। सो इहो असांजे लाइ वॾो चैलेंज आहे, पर होचिमन जो हुकुम आहे असांखे मञिणो आहे। ऐं पोइ हुननि जेको आहे सो ऐं उन जेको पहाड़ आहे उनखे हिननि A1 उहो इन ई करे रखियो त A माना हुननि जेके स्टैंडर्ड ठाहिया, A माना अल्फाबेट जो बि पहिरियों अखर ऐं 1 जेको आहे उहो पहिरियों लफ़्ज़ ऐं अंगनि जो बि पहिरियों अखर। ऐं फ्रेंच जेको आहे सो पंहिंजनि फ़ौजियुनि खे जेको आहे सो हू अट्रैक्ट करण जे लाइ लिखियो त ब्यूटीफुल गर्ल। अच्छा, यस। आख़िरी सुवाल थो पुछां, हा, हनोई में रहंदे तव्हांखे पाकिस्तान खे लाइ छा चवणो? मां पाकिस्तान जे लाइ इहो चवंदुसि त पाकिस्तान जेको आहे सो हनोई थिए ऐं वियतनाम थिए। वाह। हा। अच्छा। हा, माना पढ़े बि ऐं इहो बि सम्झे त जेको आहे सो पाकिस्तान इहो बि सम्झे त जंहिं अमेरिका सां वियतनाम जी वॾी जंग आहे, हिन वक़्तु उनजो वॾे में वॾो ट्रेड पार्टनर वियतनाम ऐं अमेरिका। अच्छा। हा, उते भला पाड़े वारनि रियासतुनि सां जहिड़ो अथसि? कंहिंसां कोन्हे। कंहिंसां? हा, माना उन पीसफुल कंडीशन में, माना कन्फ्लिक्ट हूंदा, झेड़ा न आहिनि। हा, पीसफुल कंडीशन में उहो ग्रोइंग नेशन थी वियो। बिल्कुलु। मंगी साहब, हनोई वरी तॾहिं वेंदव तव्हां त वरी उते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं वॾी महिरबानी। ऐं मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ई चई सघां थो त औरतुनि खां सवाइ क़ौमूं तरक़ी न कंदियूं आहिनि, महिनत खां सवाइ क़ौमूं तरक़ी न कंदियूं आहिनि, तालीम खां सवाइ क़ौमूं तरक़ी न कंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी जानदार क़ौम बणिजण जे लाइ असांखे पंहिंजी धरती ते रहंदे हिन दुनिया जे समूरे इल्म खे बि सिखणो आहे ऐं पंहिंजे मुल्क खे बहितर करण लाइ जीअं मंगी साहब चयो त पाकिस्तान खे वियतनाम थियणो पवंदो ऐं असांखे हनोई जहिड़ा शहर करणा पवंदा। ईंदड़ प्रोग्राम में वरी गॾु हूंदासीं। मंगी साहब, तव्हां वञो था वियतनाम, ख़ैर सां वञो, वरी अचो ख़ैर सां।
तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी डॉक्टर साहब।